कमेटी पारा मुनक़द कई विया आहे ऐं इन प्रोग्राम में असांजो मक़सदु इहो आहे त हिते रहंदड़ सिंधी आहिनि, हिते ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि ऐं हिते ॾिसंदड़ सिंधी आहिनि, त पोइ छो आख़िर हिते जेका बोर्ड आहिनि उहे इंग्लिश ऐं उर्दू में लिखी विया आहिनि। असां सभिनी सिंधियुनि खे जागरूक कंदो इन लाइ त असांजी इहा ॿोली जेका क़ौम पंहिंजी ॿोली जी हिफ़ाज़त नथी करे उहा क़ौम बर्बाद ऐं तबाह थी वञे थी। इन करे असांखे सम्झणो पवंदो त असांजी ॿोली जी अहमियत छा आहे। असांजे प्राइवेट स्कूल जेका कासमाबाद में आहिनि या सिटी आहे बीकन आहे उहे जेको असांजे सिंधियुनि खे उर्दू था पढ़ाइनि ऐं पंहिंजी ॿोलीअ खां परे था रखनि। मां उन पेरेंट्स खे रिक्वेस्ट थी कयां त महिरबानी करे वञो इन्हनि स्कूलनि में उनजी रजिस्ट्रेशन कैंसिल करायो ऐं उन्हनि खे चओ त अगरि असांजी ॿोली तव्हां सिंधी न पढ़ाईंदा त तव्हांजी ॿोली जेको आहे स्कूल आहे उनजी रजिस्ट्रेशन कैंसिल थी वेंदी। ॿियो असांजी डिमांड आहे त जल्द खां जल्द असां हिते जेका बि माण्हू आहिनि उनजी रिक्वेस्ट था कयूं दुकान वारा आहिनि त महिरबानी करे पंहिंजो साइन बोर्ड जेका आहिनि सिंधीअ में लिखायो, छो जो हिते सिंधी रहंदड़ आहिनि, सिंधी ॿुधंदड़ आहिनि, सिंधी ॾिसंदड़ आहिनि, त पोइ आख़िर छो हिते साम्हूं उर्दू ऐं इंग्लिश जा रुॻो बोर्ड लॻल आहिनि। हालांकि असां सिंधी जेका आहिनि आम माण्हू उहे उर्दू ऐं इंग्लिश काफ़ी ॿार नथा माण्हू पढ़ी सघनि। ऐं असांजी आख़िर में रहमतुल्लाह साहब हुआ जेको उन असां बिजनेस फोरम खां सवाल जो जेको चेयरपर्सन आहे उन असांखे इहा ख़ातिरदारी कई आहे त असां जल्द खां जल्द इहे जेका बोर्ड्स आहिनि उहे उन्हनि खे असां रिक्वेस्ट कंदासीं त सिंधीअ में लिखाइनि त छो जो हिते त सिंध जा सभु माण्हू हिते रहनि था, सिर्फ़ु हिकु सिंधी हिकु लिमिटेड माण्हू न आहिनि हिते। महिरबानी।